अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिलमुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअदु वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरानिल मजीद वल फुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ क़ाल लुक़मानु लिब्निही वहुवा यईज़ुहु या बुनय्या ला तुशरिक बिल्लाहि इन्नश्शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। मुख्तसर हम्द व सना खां पोइ मुअज़्ज़िज़ सामीन किराम, अवां जे साम्हूं क़ुरान पाक जी सूरतुल लुक़मान जी हिकायत पढ़ी आहे, जंहिंमें अल्लाह साईं शिरक के वॾो गुनाह चयो आहे, उन जे करे शिरक खां बचूं। अल्लाह साईं फरमायो त शिरक करण खां बचूं। सूरत लुक़मान जी हिकायत पढ़ी आहे, जंहिंमें अल्लाह साईं शिरक के वॾो गुनाह चयो आहे। ऐं अल्लाह से फरमायो त जॾहिं लुक़मान चयो पंहिंजे पुट खे नसीहत कंदे त हे मुंहिंजा पुटड़ा, अल्लाह पाक सां गॾु कंहिंखे शरीक न कजां, यानी शिरक न कजां, छो जो बेशक शिरक वॾो ज़ुल्म आहे। उन जे करे अल्लाह साईं ॿिए जॻह ते इरशाद फरमायो आहे वइन्नहु मन युशरिक बिल्लाहि फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नत व मअवाहुन नार व मा लिज़ालिमीन मिन अंसार। बेशक जंहिं बि शिरक कयो त बेशक उन ते जन्नत हराम आहे ऐं जो ठिकाणो जहन्नम आहे ऐं ज़ालिम जो केरु मददगार न आहे। हिन आयत करीमा मज़ा मालूम थियो त जेके बि अल्लाह सां शिरक कंदे मरी वियो उहो जन्नत खां महरूम रहिजी वेंदो ऐं जहन्नम में दाख़िल थींदो। शिरक अल्लाह पाक सां कीअं कबो आहे? शिरक जो मतिलबु छा आहे? शिरक अल्लाह जी ज़ात में ऐं इबादत में ऐं सिफ़ात में ऐं अख़्तियारात में ऐं अस्मा यानी नालनि में ॿिए कंहिंखे शरीक करण खे शिरक चइबो आहे। अल्लाह पाक पाण ज़ात में अकेलो आहे, हुनजो को बि शरीक न आहे, यानी हुनजो न को माउ पीउ आहिनि, न को औलाद आहे, न को भेण, न को भेणियूं आहिनि। यहूदियन ऐं ईसाइन जो चवण आहे त उज़ैर अलैहिस्सलाम ऐं ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जा पुट आहिनि ऐं चयूं त असीं सभु यहूदी ऐं ईसाई बि अल्लाह जा पुट आहियूं। अहिड़ी तरह अॼु जे मुसलमान मज़ा हिकु तबिके जो बि उहो अक़ीदो आहे त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ऐं अल्लाह जे नूर मज़ा आहिनि। ऐं सूफ़ियनि जो बि अक़ीदो आहे त हीअ सॼी दुनिया में जेको कुझु आहे उहो अल्लाह जी ज़ाहिरी मुख़्तलिफ़ शिकलियूं आहिनि जिन खां अल्लाह पाक आहे। अल्लाह से फरमायो यहूदियन ऐं ईसाई जी चवण आहे त असीं सभु अल्लाह जा पुट आहियूं। अल्लाह से सूरत तौबा में फरमायो वक़ालतिल यहूदु वन नसारा नहनु अब्नाउल्लाहि। अल्लाह से फरमायो त यहूदियन ऐं ईसाई जी चवण आहे त उज़ैर अलैहिस्सलाम ऐं ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जा पुट आहिनि। अल्लाह से फरमायो वक़ालतिल यहूदु उज़ैर इब्नुल्लाहि वक़ालतुन नसारल मसीह इब्नुल्लाह। यादि रखो हे यहूदियन ऐं ईसाई ऐं चंद मुसलमाननि ऐं सूफ़ियनि जो अक़ीदो ग़लति आहे, हीअ अल्लाह जी ज़ात में शिरक आहे। अल्लाह से सूरतुल इख़लास में फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। चओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अकेलो आहे, अल्लाह बेनियाज़ आहे, हुन न कंहिंखे ॼणियो आहे न को पाण ॼणियो आहे, हुनजो न आहे मट सानी कोई बि। वअबुदुल्लाह वला तुशरिकु बिही शैआ, त इबादत बि अकेले अल्लाह जी कबी आहे, हुन सां गॾु इबादत में ज़रे बराबरि कंहिंखे शरीक न करिणो। जीअं अॼु जे मुसलमान वाबुदुल्लाह वला तुशरिकु बिही शैआ, त इबादत बि अकेले अल्लाह जी कबी आहे, हुन सां गॾु इबादत में ज़रे बराबरि शरीक न करिणो। अॼु जे दौर में हिकिड़ा माण्हू झुकण निवड़त सिजदो पेरनि ते हथ रखी करे मिलंदा आहिनि ऐं कब्रनि ते किरी करे सजदो कंदे चुमी ॾींदा आहिनि ऐं संदन पैसे ऐं माल बकरी कुकड़ ढगा पाॾा ऐं फसलुनि मज़ा अल्लाह खां अलावा अल्लाह जी फ़ौतियल या ज़िंदा बुज़ुर्गनि पीरनि फ़क़ीरनि खे उम्मीद सां ॾींदा आहिनि त हिनखे राज़ी करण सां अल्लाह पाक राज़ी थींदो आहे या हिननि खे ॾियण सां असांजा कम पूरा थी वेंदा। इहे अल्लाह पाक जा पोतल बाना आहिनि, उन जे करे असां हिननि जी सेवा हिननि जे साम्हूं न्याज़ निवड़त कंदासूं त अल्लाह वटि असांजी सिफ़ारिश थींदा। त
ताजी दोस्तों ये कम अक़ीदा इबादतूं अल्लाह जी ज़ात जे लाइ ख़ासि आहिनि ऐं ॿिया समूरा कम इबादतूं जोगा आहिनि। अल्लाह की इबादत कबी है। अल्लाह से फरमायो अकेले अल्लाह की इबादत करो ऐं उनके मञो। अल्लाह से ॿिए जगह ते इरशाद फरमायो है फस्जुदू लिल्लाहि वअबुदू ए इंसानों मां सब अल्लाह के सजदो कयो ऐं उनकी इबादत करो। एक ते माण्हू आहिनि जेके अल्लाह जी इबादत नथा कनि जीअं नमाज़ न पढ़णु रोज़ा न रखणु ज़कात न ॾियणु ग़रीबनि मिसकीन जो ख़्यालु न रखणु ताक़त हुजण बावजूद हज ऐं उमरो न करणु अल्लाह जी राह में तबलीग ऐं तबलीगी प्रोग्राम न करणु ऐं जेके इहे कम करणु अल्लाह जी इबादत आहिनि। जेके बि इहे कम करण खां इनकार कंदे आकड़ तकब्बुर ये कम करण का आकड़ कंदे तकब्बुर कंदे गफलत सुस्ती मजा न कंदा ऐं न पढ़ंदा आहिनि त इहे हक़ीक़त में अल्लाह के का हैसियत नथा ॾियनि। उन जे करे इहे शिरक कंदा आहिनि। शैतान इंसान ज़ात जो वॾो वेरी ऐं बदख़वा है। वो इंसाननि के मुख़्तलिफ़ तरीक़नि सां गुमराह करण बाबति कसम खणी मैदान में लथो है। काफ़िरनि ऐं मुशरिकनि लादियन क़िस्म जे माण्हुनि खे संदन मज़ाज ऐं तबियत मुवाफ़िक़ गुमराह करे थो। वो उन्हनि माण्हुनि खे बि गुमराह करण जा हेला हलाए थो जेके अल्लाह ताला ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़यामत जे ॾींहं ते पको ऐं पुख़्तो ईमान रखनि था। अल्लाह साईं का दुआ ताला साईं मूंखे अव्हां खे शिरक करण खां बचाव। आमीन वाख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।